अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी KTN काविश जे रिपोर्टर सीनियर सहाफ़ी मज़हर कलोड़ जे भाउ खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ शहरी ताद खानवाणे प्रेस क्लब खानवाणे जे सॾ ते सैयद आशिक अली शाह, रियाज़ पारस मल्ला, सैयद शौकत अली शाह, अब्दुल हफ़ीज़ सैतो, अला बख्श कुंदर, परवेज़ हुसैन भंड, वक़ार कुंदर, ज़हूर अहमद, मोहम्मद मूसा जी अॻुवाणी में प्रेस क्लब खानवाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻुवाणनि चयो त ज़िला खेरापुर मीरस जे सोभोदेरो थाणी जद मां सहाफ़ी मज़हर कलोड़ जे भाउ ज़मीर हुसैन कलोड़ खां फुर थियल 5 लख रक़म ऐं मोबाइलूं 5 ॾींहं गुज़रण बावजूद सोभोदेरो पुलिस वापसि नाहे कराए सघी। SSP खेरापुर सां मुसलसिल राबितो करण बावजूद को बि तदारक न थी सघियो आहे। सहाफ़ीअ जे भाउ सां पेश आयल फुर वाक़ियो टारगेट ऐं सोचियल सम्झियल साज़िश आहे। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द फुर थियल रक़म ऐं मोबाइलूं वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। साफ़ इंते हमला, साफ़ इंते हमला, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते। सहाफ़ी मज़हर कलोड़े भाउ का फुर्थियल सामान वापस करो, सहाफ़ी मज़हर कलोड़े भाउ का फुर्थियल सामान वापस करो। पुलिस इंतजामिया के अर्ज़ था कि सहाफ़ी मज़हर कलोड़े भाउ का फुर्थियल सामान वापस करो। जुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते, साफ़ इंते हमला बंद करो, साफ़ इनके ईसाइण बंद करो। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।